अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक मौजूद सदा मौजूद। अजो की कहानी तवा न बुधी त समझो कुछ न बुधो। मज़ा सां भरपूर सबक आमोज़ कहानी ॾिसण न विसारींदा, जंहिंजो उनवान आहे मरण खां पोइ पैसो मथे खणी वञण जा टोटका ऐं टल। अॼु वरी ज़िंदगीअ तव्हां सां मुखातिब थियण जो हिकु नओं मौक़ो ॾिनो आहे। मां पंहिंजे फेसबुक पेज, यूट्यूब चैनल, टिकटॉक ऐं इंस्टाग्राम जे ज़रिए जेके मुंहिंजे नाले यानी आसिफ अबड़ो जे नाले सां ई ठहियल आहिनि, मां हिकु नई सबक आमोज़ कहाणीअ सां गॾु तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश थियो आहियां। मुंहिंजो ही वीडियो अगरि फेसबुक ते था ॾिसो त अचो यूट्यूब ते त गॾिजी था हिन सबक आमोज़ कहाणीअ मां लुत्फ़ अंदोज़ थियूं। यूट्यूब चैनल जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। वीडियो ॾिसण खां पोइ मोहबत जी नज़र इनायत फरमाए मुंहिंजो यूट्यूब जो चैनल बि सब्सक्राइब कंदा। मुकमल कहाणी ॿुधण लाइ अचो मुंहिंजे यूट्यूब चैनल आसिफ अबड़ो ऑफिशियल न बल्कि सिर्फ़ आसिफ अबड़ो ते त गॾिजी था ॾिसूं मज़ा सां भरपूर ऐं सबक आमोज़ कहाणी जंहिंजो उनवान आहे मरण खां पोइ पैसो मथे खणी वञण जा टोटका ऐं टल। हिकु वॾो पैसे वारो माण्हू हूंदो हो जंहिंजूं 4 खां 5 कपिड़े जूं फैक्ट्रियूं, 4 खां 5 फ्लोर मिलूं, 4 खां 5 स्टील मिलूं, 4 खां 5 शुगर मिलूं हूंदियूं हुयूं जेके पंहिंजे माल ऐं मिल्कियत ते तमामु घणी मॻी हूंदी हुई। हिकु ॾींहुं उहो कंहिं दावत में पंहिंजे गाॾीअ में वञी रहियो हुयो त गाॾीअ में हलंदड़ रेडियो ते असदुल्ला खोड़े जहिड़े मौलवी साहब जी तक़रीर हली रही हुई त दुनिया में छा रखियो आहे, केर बि हिन दुनिया खे छॾण जे वक़्तु पंहिंजो गॾु कयल पैसो पाई माल मिल्कियत कॾहिं बि कंहिं बि हालत में पाण सां गॾु खणी कोन वेंदो। पंहिंजे हथ सां ख़ैरात करे वञो, पंहिंजे हथ सां सदका जारिया करे वञो त हिन जहान में बि कमु अचे ऐं हुन जहान में बि। इहो बयान ॿुधंदे ॿुधंदे ओचितो हिन जे दिमाग़ में ख़्याल आयो त मौलवी ही छा पियो चवे, आऊं को अहिड़ो कमु कंदुसि जो पंहिंजी माल ऐं मिल्कियत गुज़ारे वञण खां पोइ बि पाण सां गॾु मथे खणी वेंदुसि ऐं हिन मौलवी साहब खे मां ग़लति साबित कंदुसि। पैसे जी मॻी त हिन यार खे कंध में किली हणियो बीठी हुई न। हिन पंहिंजे सभिनी फैक्ट्रियुनि जे मुलाज़िमनि खे घुरायो। घटि में घटि 10,000 माण्हुनि अची हिन साहब जी हिकु फैक्ट्रीअ जे हाल में ठका कयो, यानी गॾु थिया। उन्हनि सभिनी खे हिन चयो त तव्हां मञा जेको बि शख़्स मूंखे इहो ॿुधाईंदो त गुज़ारे वञण खां पोइ आऊं पंहिंजो पैसो पाण सां गॾु मथे कीअं खणी वञी सघां थो त उन शख़्स खे 10 लख रुपया कैश ऐं बेरिया टाउन में कार्नर वारे घर सां गॾु कारे कलर जी रीवो पिण ॾींदुसि। साईं ख़ान साहब जा इहे सभु मुलाज़िम इहा ख़बर ॿुधी पाण में सुसपुस कंदे चवण लॻा त लॻे थो चरियो थी वियो आहे असां साहब ख़ान, कमु लही वियुसि, ॾाढो भलो मुड़सो, घणे पैसे ॿुड़ी ॾेई छॾियसि, यानी घणे पैसे दिमाग़ ख़राब करे छॾियुसि। पर साईं सेठ खे राति जो निंड ई न अचे। उन मौलवी साहब जे ॻाल्हियुनि सेठ जा तर ई कढी छॾिया हुआ। बार बार सेठ जे कननि में इहा ॻाल्हि पे गूंजी त जेको बि करिणो आहे हिते करे वञो, मरण खां पोइ इहो माल हिते ई पियो हूंदो। सेठ सोचियो त भड़ा मुंहिंजी हेतिरी मिल्कियत आहे, छो त छॾे वञा। सेठ जी बेचैनी वधी वई। 4 ॾींहं छॾे सेठ संदसि मुलाज़िमनि जो इजलास वरी सॾायो। मुलाज़िमनि बि लुॾी लुॾी अची सेठ जी फैक्ट्रीअ जे हाल में वरी फ़को कयो, यानी अची पहुता। हिन वारे सेठ सोचियो त निभागनि खे का वॾी लालच ॾियणी पवंदी। आसानीअ सां त ही बि लॻे थो मूंखे गुज़ारे वञण खां पोइ मिल्कियत गॾु खणी वञण जो फार्मूलो कोन ॿुधाईंदा। पोइ सेठ वरी गणतीअ जोगी हालत में बात फाड़े पाण इहो ऐलान करायो त हिन वारे उन शख़्स खे मुल्क जे हर शहर में कार्नर वारो घर ऐं ॻाढ़े कलर जी टूटीअ सां गॾु कारे कलर जी रोको पिण ॾिनी वेंदी। बसि रुॻो को इहो ॿुधाए त माल मथे कीअं खणी वञा, पैसो मथे कीअं खणी वञा, ॾोकड़ मथे कीअं खणी वञा। सुभाणे वरी तव्हां सभिनी खे हिते गॾु थियणो आहे। पाण सां गॾु भली शहर जा माण्हू बि वठी अचो। मतां कंहिं वटि को फार्मूलो निकिरी पए। हिन वारे गाॾीअ खां घणो थी वियो, यानी ॻाल्हि ॻरी थी वई। एतिरी ॻरी जो सेठ जी फैक्ट्रीअ मां उथली अची शहर जे खिटनि में पई त सेठ हुनखे मालामाल करे छॾींदो, जेको हुनखे मिल्कियत मथे खणी वञण जो फार्मूलो ॿुधाईंदो। नेठ ॿिए ॾींहुं बि इहो साॻियो इजलास लॻायो। हिकु शख़्स ज़ाहिर थियो, अची सेठ सां मुलाक़ात कयाई। सेठ खे चयाईं त साहब मूं वटि उहो फार्मूलो आहे जंहिंजी तव्हां ॻोल्हा पिया करियो। सेठ में साहु पइजी वियो। सोचाईं वाह जो कमु थी वियो, अब तो माल ऊपर जाएगा। सेठ पंहिंजे मुंहं सां मुस्कुराईंदे चयो त चइबो अञा आहिनि के गामूं सचार मुल्क में। मां त सोचियो त अकुलमंद रुॻो मां अकेलो ई बचो आहियां। उन शख़्स सेठ खे चयो त साहब तव्हां दुनिया घुमिया आहियो। सेठ चयो ॾाढो घुमियो आहियां। उन
शख़्स चयो सऊदी वया आयो। सेठ चयो आओ। चयईं उते वञण खां पहिरीं छा कंदा आयो? सेठ चयो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उते वञण खां पहिरीं उते जा रियाल पंहिंजे मुल्क जे पैसनि सां मटाईंदो आहियां, न त उते को कमु ई कोन थींदो। वरी पुछाईं लंडन विया आयो? सेठ चयो हाओ। चयईं उते छा कंदा आयो? सेठ चयो उते छोला खपाईंदो आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते पाउंडनि में कन्वर्ट कंदो आहियां, यानी पंहिंजो पैसो उन्हनि जी पाउंडनि सां मटाईंदो आहियां। न त उन खां पहिरीं उते जे मुल्क में नकी था तव्हां का शइ ख़रीद करे सघो, नकी था खाई पी सघो। पर मुंहिंजा पिउ तूं इहो छो पियो पुछी? वरी सेठ खे चयाईं दुबई विया आयो? सेठ चयो हाओ। उते बि पैसा दरहम में मटाईंदो आहियां। वरी उन चयो स्वीडन विया आयो? सेठ हाणे कावड़ में ॻाढ़ो टमाटो लाल थी वियो। उनखे चवण लॻो त तूं घड़ी घड़ी इहो छो पियो पुछी? इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिं मुल्क में वञिबो आहे पंहिंजे मुल्क जो पैसो उन मुल्क जे पैसनि सां मटाइणो पवंदो आहे। उन शख़्स चयो साईं इन करे तो पुछां जो मथे जो पैसो पंहिंजे पैसे खां अलॻि आहे, उनखे बि पंहिंजे पैसे सां मटाइणो पवंदो, तॾहिं मथे खणी वञी सघूं था। सेठ हैरान थी उनखे चवण लॻो त अमेरिका जो पैसो डॉलर आहे, तुर्कीअ जो पैसो तुर्किश लेरा, रशिया जो रुबल, इंडिया ऐं पाकिस्तान जो रुपया, ऑस्ट्रेलिया जो ऑस्ट्रेलियन डॉलर, फ्रांस एस्टोनिया ऐं बेल्जियम जो यूरो, अल्जेरिया जो दीनार, चाइना ऐं जापान जो यन, बांग्लादेश जो टाका, ईरान जो रियाल, इराक जो इराकी दीनार। हाणे बस रुगो मूंखे तूं एतिरो ॿुधा त मथे वञण जी करंसी यानी पैसे जो नालो आख़िर छा त आहे? उन शख़्स सेठ खे चयो त मथे खणी वञण जी करंसी जो नालो नेकी आहे, कंहिं माण्हूअ सां चङाई करणु आहे, पंहिंजे हथ सां सदको करणु आहे, कंहिं मज़लूम जी मदद करणु आहे, कंहिंजी तकलीफ़ खे ख़तम करणु आहे, बुखियनि खे खाधो खाराइण, प्यासनि खे पाणी पीआरणु आहे, को सवाबे जारिया करणु आहे, जीअं कंहिं राह में पाणीअ जो नलको लॻाइण, जीअं को मुसाफ़िर खानो ठाराए छॾणु। मुसाफ़िर खानो उहो जेको राह में रस्ते में कंहिं सवारीअ जे लाइ मुसाफ़िर सहूलियत सां उन सवारीअ जो इंतज़ारु करे गर्मीअ या सर्दीअ में उहा घड़ी बि सुख सां गुज़ारे सघनि। मस्जिद ठाराए छॾणु, कंहिंखे क़ुरान पाक वठी ॾियणु, नेक औलाद छॾणु, वण पोखणु, गर्मीअ में पखियुनि जे लाइ दाणे पाणीअ जो बंदोबस्तु करणु, गर्मीअ में मुसाफ़िरनि लाइ सवारीअ जे अॾनि ते थधे पाणीअ जो इंतज़ाम करणु, रमज़ान शरीफ़ में रोज़ो रखाइण ऐं खोलराइण ऐं अहिड़ियूं ॿियूं अनेक नेकियूं करणु। इहे सभई कम करे वेंदे त मरण खां पोइ उहे सभु नेकियूं तव्हां सां गॾु ज़रूरु हलंदियूं। हिते अॼु जेको तव्हां पंहिंजे हथ सां करे था वञो, पक सम्झो आख़िरत लाइ उहो ई तव्हां बचायो, बाक़ी सभु विञायो। उते हिकिड़ो ई पैसो हले थो, उहो आहे नेकी। किताब हज़रत अलीअ जा कौल, उन मां नेकी बाबति कुझु ॻाल्हियूं चूंड कयूं अथऊं त नेकी उहा न आहे त तव्हांजे माल ऐं औलाद में वाधारो थिए, पर नेकी उहा आहे त दुनिया जे इल्म ऐं अमल में वाधारो थिए। नेकी निहायत वधंदड़ खेती ऐं तमामु उम्दो खज़ानो आहे। तक़वा निहायत मज़बूत किलो ऐं बचा जो तमामु सुठो ज़रियो आहे। नेकीअ जो दारो मदार उन जे जल्दी करण ते आहे, ऐं जेको शख़्स क़द्रु सुञाणंदड़ न हुजे उन सां नेकी करण ॼण उनखे तबाह करणु आहे। नेकीअ जो इरादो शर जी बाहि खे विसाए छॾे थो। नेकी कॾहिं बि फना नाहे थींदी। नेकीअ खे होशियार माण्हू गनीमत सम्झे थो। माण्हू जेकॾहिं हीणो हुजे ऐं नेक कमु कंदो रहे त उहो उन शख़्स खां वधीक आहे जेको भली केॾी बि ताक़त रखे ऐं बुरा कम न छॾे। माण्हुनि सां नेकी करण खां नेकी ॿायो। नेकी कंदा रहो, मस्त रहो, ज़बरदस्त रहो। फेरोज़ अली जूणिजो जी चूंड में फ़क़ीर दादर जूं सिटूं त न मर बेख़बर थी दुनिया दम गुज़र थई, न मर बेख़बर थी दुनिया दम गुज़र थई। घड़ीअ लाइ घर थई न ठोठी ठिकर थई, मगर हिकु मकर थई कब्र थई हशर थई, जिते सिर्फ़ सुर थई न मादर पदर थई। ही ज़ालिम समूरो ई संसार थई, वञी वक़्तु थो जल्द होशियार थी।